पान करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइन था त जॾहिं बि को औलाद मां पे खां विछड़ंदो वा जुदा थींदो ऐं पोइ अल्लाह तबारक व ताला जी ज़ात बाबरकात उन औलाद के कल क़यामत जे ॾियारे उन्हनि वालिदैन जे लाइ बख़्शिश ऐं छुटकारे जो सबब ऐं ज़रियो बनाईंदो आहे। लेकिन शर्त इहो आहे त अल्लाह जी रज़ा जे मथां राज़ी रहणो आहे। असब्रो इंद सदमतिल ऊला, सब्र जेको आहे वो एक अजीम नेमत आ। लेकिन सब्र जो मकसद इहो आहे त जॾहिं गम जो उरूज हुजे उन वक्त में अल्लाह ताला जी रज़ा समझी करे इंसान जॾहिं बर्दाश्त कंदो आहे उन्हनि जे लाइ अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाहा मअस्साबिरीन। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, मुसलमानो ईमान आण वारो कलमे पढ़ण वारो नबी दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पांजो नबी बरहक मञण वारो जॾहिं बि का परेशानी अची वञे, जॾहिं बि को ॾुखियो लम्हात ॾुखी घड़ी अची वञे, परेशानी हाल अची वञे त इस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह, सब्र खां ऐं निमाज़ खां मदद घुरंदा करो। सब्र जी दामन के अवां हथ मां न कढजो, सब्र के जे दामन के मजबूती सां पकड़जो। पोइ रब तो फरमाए इन्नल्लाह मअस्साबिरीन, बेशक अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात सब्र करण वारनि सां गॾु आहे। प्यारा मुसलमान भाइरो, मदीने वारे मीर जो असहाबिया हजरत अबू तलहा रज़ी अल्लाह ताला अन्हु हुन जो नालो आहे। मुंहिंजा दोस्तो 80 साल जे उम्र में अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात हजरत अबू तलहा के हिकड़े बच्चे जी नेमत सां नवाज़ो। हजरत अबू तलहा के पुट मिलियो वा, वॾी उम्र में जो पुट मिलियो त सुबुह मां शाम जो हजरत अबू तलहा पंहिंजे बच्चे के खणी फिरंदो आ, कुल्हे ते वियारींदो आहे, चुमंदो आहे, प्यार कंदो आ। लेकिन हजरत अबू तलहा जो ताल्लुक हिक ताजिर घराने सां हुयो, पाण वापार जे इरादे सां हलिया विया। पुछां हजरत अबू तलहा जे बच्चे जी तबियत ख़राब थी पई आ। प्यारा दोस्तो बुजुर्गो, हजरत अबू तलहा शाम मुल्क में वञी पहुतो आहे। साईं जे बच्चे जी तबियत खराब थी। हजरत अबू तलहा जी घरवारी हजरत उम्मे सुलैम रज़ी अल्लाह ताला अन्हा हजरत अबू तलहा ने कासिद मोकिलियो त अबू तलहा जल्दी वापस मोटिया, जेड़े भी हाल में तो आहे, पंहिंजे बच्चे जी तबियत नासाज़ा, जिंदगी ते भरवसो न आहे, आखिरी मर्तबा अचे बच्चे जो दीदार करे वठ, मता इहे घड़ियूं तुंहिंजे हथां निकिरी वञनि। हजरत अबू तलहा रज़ी अल्लाह ताला अन्हु के जियां जो खत पोतो आहे, पाण शाम खां रवाना थिया, मदीने पाक में पहुता त मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो असर नमाज ते हजरत अबू तलहा जो बच्चो वफात करे वियो आहे। पाण सोमणी जे टाइम ते पहुता,
हजरत अबू तलहा जी घरवारी साबेरा माई शाकेरा माई मुंहिंजा दोस्त बुजुर्गो पाण त एडो सब्र कई आहे जो गम के ज़ाहिर थियण न ॾिनई आ। प्यारा मुसलमान भाइरो जे आम तरह हजरत अबू तलहा सफर तां मोटंदा हा घरवारी पेश ईंदी एड़े तरीक़े सां साईं जे ला मानी तैयार कई वई आ। हजरत अबू तलहा पाण घोड़े तां लथा पुछण लगा मुझे बच्चे जी कीअं तबियत आ। मां फरमा लगे हाणे उनके अल्लाह पाक सुकून ऐं फरहत नसीब फरमाई आ। हजरत अबू तलहा गाल समझी न सघियो वा हुन समझो शायद बीमारी खत्म थी वई आ। हजरत अबू तलहा मानी खाधे आए। मुंहिंजा दोस्तो बुजुर्गो रात जो वक्त छो आ जने हजरत अबू तलहा फारग थी वेठो वा ऐं हजरत अबू तलहा जे घर वारे पंहिंजे घर वारे के फरमायो ओ अबू तलहा जे कदे केर मानो के अमानत दे चंद दियन जेला चंद महीनन जेला चंद साल जेला उवा अमानत होजे पर वरी जदे साहिबे अमानत उन जो तकाजो करे मुतालबो करे त मुझे अमानत मुके वापस कई वने भला बुदा अबू तलहा पो उन वक्त में अमानत रखण वारे जेला छा हुक्मा उनके छा करण घुरजे। तब हजरत अबू तलहा फरमायो त जी अमानत आहे उनके अमानत उवा मोटाए ॾियण खुश अखलाक़ी आहे बेहतरीन इंसान जो इहो कम आहे। त संदस घर वारी चवण लगी अबू तलहा पंहिंजो बच्चो जे 2 साल पाण सां गॾु गुज़ारियो पा उनके खयो उनके सां प्यार कई उन सां मोहब्बत कयो अल्लाह जी अमानत हुई। अल्लाह पाक पाण वटि एतिरो टेमराई हुई मां जेको तोखे चयो हो बच्चो आ सुकून में इत्मीनान में आ उन जो असल मकसद ही हुयो त पंहिंजो बच्चो वफात करे वयो आहे। हजरत अबू तलहा गाल बुधी मुझा प्यारा मुसलमान भाइरो ज़ाहिरा बाबुआ वालिद बच्चे जे मामले में इंतहाई हसास होंदो आए। प्यारा मुसलमान भाइरो पर बच्चो भी एड़ो जो 80-90 साल जी उम्र में मिले। हजरत अबू तलहा मुझा दोस्तो बुजुर्गो लठ जे सहारे ते फजर जी नमाज में मदीने वारे मीर जे बारगाह में आयो आ। महबूबन करीमन जे पुठा नमाज हजरत अबू तलहा पढ़िया जॾहिं आमना जो लाल सलाम फेरे जमात ॾा मुंह कयो आहे। हजरत अबू तलहा मदीने वारे मीर जे चेहरे में निहारियो आ त बे इख्तियार अखियुनि मां लुड़क लड़ी पया बे इख्तियार आंसू निकरी पया। हजरत बिटाई सा फरमायो त अज पुण अखड़ियन सजण पई जा सारिया गिलन ता गोढ़न जो बूंदो बस न कल पो संदीस कपिरियल अज लोक डिठे न लहे। हजरत अबू तलहा जो रोई वेठो आ मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घुराए। हजरत अबू तलहा के भी मुझा दोस्तों तसल्ली दिनी आ पान करीमन फरमायो अबू तलहा तोके मुबारक होजे जेका तुझी घर वारी रात तुझे मता तबलीग कई आहे जेको तोके समझायो आहे इन जो मिसाल जमाने में मिलण मुश्किल आ। अर्ज कई सोना अवा के बुधायो मुझे महबूब करीम फरमायो अबू तलहा हींअर अल्लाह जे तरफा जिब्रील अमीन आयो आहे रब करीम तोते सलाम मोकलियो वा तुझी घर वारी जे मथा भी सलाम आ। अल्लाह पाक फरमाए पियो मुझा महबूबा अबू तलहा के मुबारक दे त अबू तलहा तो एड़ो त सब्र कयो आहे जो मां रब भी तोके मुबारकबाद तो पेश कया मुझा मलाइक भी तोके मुबारकबाद था दियन। ऐ अबू तलहा इन पुट का बाद रब तोके एक धिया अता फरमाई दो ऐ उन धी
धीअ मझा 7 पुट तुंहिंजा पोडोटा थींदा ऐं उहे 7 जो 7 इस्लाम जा मुजाहिद थींदा। जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात तोखे अबुल मुजाहिदीन जे लक़ब सां याद फरमाईंदो। अबू तला अवां जेको सब्र कयो आहे उन सब्र जे बदले में रब्बुल आलमीन तोखे वरी हिकड़ी धीअ अता फरमाईंदो ऐं उन धीअ जवान थींदी शादी कंदी उन जा 7 पुट थींदा उहे 7 जो 7 इस्लाम जा मुजाहिद थींदा ऐं क़यामत जे ॾियारे रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात तोखे अबुल मुजाहिदीन जे लक़ब सां याद फरमाईंदो। प्यारा मुस्लमानो त जॾहिं पंहिंजे औलाद जी वफ़ात थींदी आहे यकीनन वालिदैन जे लाइ अज़ीम सदमो हूंदो आहे। दिलि फाटी पवंदी आहे जिगर चीरजी पवंदो आहे पर मुंहिंजा दोस्तो जेके अल्लाह जी रज़ा जे मथां राज़ी रही करे अल्लाह पाक जी रज़ा के मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो सर तस्लीम खम करे जेके ख़ामोश रहंदा आहिनि अल्लाह पाक जी रज़ा ते राज़ी रहंदा आहिनि रब करीम जी ज़ात बाबरकात उन्हनि खे उन औलाद जो नेमुल बदल ज़रूर अता कंदो आहे। जी हदीस पाक में मदीने जे साईं मस्तूरात में खिताब पे फरमाए ऐं तकरीर कंदे कंदे अल्लाह जे महबूब फरमायो त खुश नसीब उहा औरत आ जिनजा 2 बच्चा वफात करे विया। साईं फरमाइन पे उहा खुश नसीब आ पंहिंजे माशरे में के माई जा के पे जा 2 बच्चा हिक ॿिए पुठियां वञनि पांचो त बदनसीब पर महबूब तो फरमाए जे खुश नसीब औरत जा 2 बच्चा वफात करे वञन उनके मुबारका। प्यारा दोस्तों बुजुर्गो महबूबन करीमन जे महफिल खत्म थी एक औरत उथी बीठी अर्ज के या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह मुंहिंजा 2 बच्चा वफात करे वया। साईं फरमायो तोखे मुबारक। ॿी उथी बीठी अर्ज के मुंहिंजा सोना मुंहिंजो हिकु बच्चो वफात करे वयो पाण करीमन फरमायो तोखे भी मुबारक। टी औरत उठी बेटे अर्ज कई या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह मुझी न के औलाद हुई न को बच्चो वफात करे वयो घर वारो वफात करे वयो आ मां बेवाया। हबीबन फरमायो माए तोखे भी मुबारक। औरतन अर्ज कयो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह अवा टिन औरतन के मुबारक दिनिया वजाहत त फरमायो मुझे महबूब करीम फरमायो जडे कयामत जो ॾियारो थींदो जे औरत जा 2 बच्चा वफात करे विया होंदा हिक बच्चो मां जे हथ में हथ विझी ॿियो बच्चो पंहिंजे बाबे जे हथ में हथ विझी अल्लाह जी बारगाह में ईंदा ऐं रब करीम जी दरबार में अची पंहिंजे मापे जी सिफारिश शफात कंदा। पोइ मुंहिंजो रब करीम उन्हनि मासूम बच्चन जी सिफारिश के कबूल फरमाए उन्हनि जे मापे के रब करीम जन्नती बनाईंदो आहे। हदीस पाक में आ तो वे अल्लाह जी दरबार में झगड़ो कंदा हुज्जत कंदा मलाइका चवंदा तो जो बाबो गुनाहगार आ तो जी अम्मा सियाकार आ पर उवे अर्ज कंदा मौला अम्मा अब्बा जे गुनाहगार आहिनि असीं त गुनाहन खां महफूज़ आहियूं असीं गुनाहन खां पाक आहियूं ऐ मालिक करीम उहा अम्मा जे मांखे 9 महीना पेट में संभालियो उहो बाबो जे पंहिंजे वात जा ग्राहक ॾे मांजी तरबियत पालना परवरिश फरमाए ऐं मुंहिंजा मालिक मिठा अॼु मुंहिंजे अम्मा अब्बा खे जन्नती बना। पोइ रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात उन्हनि जे सिफारिश के क़बूल फरमाए उन जे मापे खे अल्लाह पाक जन्नती बनाईंदो। ॿी औरत
औरत उथी बैठे अर्ज की मुझा सोना मुझो एक बच्चो वफात करे वयो पान करीमन फरमायो माई साबा बच्चे जा हथ आहिन हिकड़ो बाबे जे हथ में हथ विझंदो ॿियो पंहिंजे अम्मा जे हथ में हथ विझे अल्लाह जी बारगाह में सिफारिश कराए पान सां गॾु जन्नत में वठी वेंदा ऐं टी औरत उथी बीठे अर्ज कई मुझा आका मुझो न औलाद हुयो न औलाद वफात करे वयो मुझे महबूब फरमायो माए तोखे भी मुबारक हुजे तोखे ख़बर हुअण खपे जंहिंजो केर बि न हूंदो वा उन जो मां मोहम्मद करीम वेठो आहियां सुभान अल्लाह सुभान अल्लाह जंहिंजो केर न हूंदो वा उन जो मां आहियां तॾहिं असीं चवंदा आहियूं गुनाहगारो न घबरायो मोहम्मद मीर वेठो आ गुनाहगारो न घबरायो मोहम्मद मीर वेठो आ कसम सां निधन कानायो कसम सां निधन कानायो मोहम्मद मीर वेठो आ गुनाहगारो न घबरायो मोहम्मद मीर बैठो आ नारे तकबीर नारे रिसाला शाने मुस्तफा अजमते मुस्तफा दोस्तों हीणन के बेसहारन के सीने सां लाण मुझे मदीने वारे मीर जो कम दुनिया में भी आखिरत में भी जिते अम्मा हथ कढी वेंदी जिते बाबो हथ कढी वेंदो मशर जो मैदान हूंदो ओ मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो जिते सभई रिश्ता खत्म थी वेंदा जिते सभई तालुकात मुनक़ता थी वेंदा अल अखिल्लाहु यौम इज़िन बअदुहुम लिबअद अदुवुन अल्लाह पाक तो फरमाए जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो दोस्त पंहिंजे दोस्तनि जा दुश्मन थी वेंदा यार पंहिंजे यारनि जा मुखालिफ़ थी वेंदा मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो हिक ॿिए जे मथां गवाहियूं ऐं शाहिदियूं ॾियण लॻंदा जॾहिं अम्मा पंहिंजे बचन खां बेज़ार हूंदी जॾहिं बाबो पंहिंजे औलाद खां बेज़ार हूंदो जिते केर कंहिंजे कम न ईंदो उन मशर जे मैदान में तो जहिड़नि मूं जहिड़नि बदकारनि गुनाहगारनि जो अगर बेड़ो तारींदो त आमिना जो लाल तारींदो अल्लाह जो कसम मां हदीस पाक में पढ़ियो त क़यामत जे ॾियारे रब करीम जी ज़ात बाबरकात कहारियत जी कुर्सी ते वेह ऐं पोइ रब पाक 70,000 साल ताईं के चेहरे जे मथां रहम जी नज़र न विझे टामे जी ज़मीन नेज़े बराबर सिज परेशान माण्हू थींदा हिक ॿिए में मशवरो कंदा यार हलो हले सिफारिशी को गोलियूं अल्लाह पाक के अर्ज करे मालिक हिसाब कर पो जन्नती त जन्नत जहन्नमी त जहन्नम मामलो हिकड़े पासे थे पो हलंदे फिरंदे हज़रत आदम अलैहिस्सलातो सलाम वट ईंदा ऐं चवंदा प्यारा आदम अल्लाह पाक तोखे मस्जिदुल मलाइका बनायो वा रब करीम तोखे पंहिंजे कुदरत वारे हथन सां तखलीक फरमायो वा अज असां जे ला अल्लाह जी बारगाह में हथ खण हज़रत आदम अलैहिस्सलाम फरमाइंदो नफ्सी नफ्सी इज़हबू इला गैरी अदा अज मांखे पंहिंजी लगी पई के बे पासे वञो पो हज़रत शीस अलैहिस्सलाम वटि ईंदा हज़रत शीस अलैहिस्सलाम खां थींदा हज़रत नूह अलैहिस्सलाम वटि ईंदा सभई नबी ईअं चवंदा नफ्सी नफ्सी इज़हबू इला गैरी हलंदे फिरंदे पो इहे तो जहिड़ा मूं जहिड़ा जेके जिन जे जिस्म ते कपिड़ो बि न हूंदो जेके बुख न उञनि जा मारियल हूंदा जेके मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो
पंजे रिश्तेदारन का धिकारियल हूंदा ओ परेशानी जे आलम में जॾहिं हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी बारगाह में ईंदा त हज़रत ईसा अलैहिस्सलाम बि फरमाईंदो अदा मांखे त ॿियो को बि मां बि अवां जी मदद कोन थो करे सघां पर अवां के हिकड़ो दर ॾसां थो उन दर ते वञो अल्लाह कंदो अवां जो कम ठही वेंदो हे उहो दर आहे जे दर तां कॾहिं सवाली खाली कोन मोटंदो आहे हिन दर ते जेको खाली हथ खणी ईंदो आहे उहो झोल भरे मोटंदो आहे पोइ मुंहिंजा दोस्तो जॾहिं मशर जे मैदान जा सतायल आमना जे लाल जे बारगाह में ईंदा हीअं सॾ कंदा ईंदा त पुनल पार तूं अथई पुनल पार तूं अथई आमिरन मोमिनन जो सोना साईं अबो जन ऐं को झन किनन जो पुनल पार तूं अथई पुनल पार तूं अथई जिते नेक साले सभई धार थींदा हड़ई कहीं पासे गुनाहगार हूंदा जिते नेक साले सभई धार थींदा हड़ई कहीं पासे गुनाहगार हूंदा तोड़े पियो तकी दियूं तोड़े पियो तकी दियूं अखियों आज जन जो सोना साईं बोझन ऐं को झन किनन जो पुनल पार तूं अथई पुनल पार तूं अथई हूंदा ताज पातल नबियन खे तोड़े तभी कह रखा प्या हुकम बंदा करोड़े हूंदा ताज पातल नबियन खे तोड़े तभी कह रखा प्या हुकम बंदा करोड़े तोड़े प्यो तकी अवा में मोहम्मद अखियों निगाहों नबियन जो सोना साईं बोझन ऐं को झन किनल जो पुनल पार तूं अथई पुनल पार तूं हुजे सुभान अल्लाह सुभान अल्लाह जॾहिं तो जड़ा मोजला गुनाहगार ईंदा त मुंहिंजो महबूब पंहिंजे बंगले खां ॿाहिरि निकिरी अल्लाह जो हबीब या हथड़ा मुबारक मथे करे फरमाइंदा अनल्लाह गुनाहगारो बदकारो छोता बे पासे धिका खाओ अचो अचो मां मोहम्मद अवां जे ला आयो आहियां मां तवां जे ला वेठो आहियां पोइ मुंहिंजो महबूब तो फरमाए मां अल्लाह जे अर्श जे साम्हूं सजदो कंदुसि ऐं मां अहिड़ी त अल्लाह जे तस्बीह पढ़ंदुसि जो अव्वलीन आखिरीन खां वठी कंहिं बि अहिड़ी अल्लाह जे हमद न कई हूंदी कंहिं बि अहिड़ी अल्लाह जी तस्बीह न पढ़ी हूंदी जॾहिं मां रब करीम जी बारगाह में अर्ज़ड़ा पियो कंदुसि पोइ अल्लाह पाक मूंखे फरमाईंदो इरफ़ा रअसक या मोहम्मद ऐं मुंहिंजा प्यारा महबूब पंहिंजो सिर मुबारक मथे खण मुंहिंजो महबूब तो फरमाए मां हुज्जत करे अर्ज़ कंदुसि मौला मां सिर न खणंदुसि मासुर न खणंदुसि अल्लाह पाक फरमाइंदो इरफ़ा रअसक या मोहम्मद मुंहिंजा राणा पंहिंजो मथो मथे करण घुर सवाल करण अवां जो कम आहे पूरो करण मां रब करीम जो कम आहे मुझो महबूब अर्ज़ कंदो मुंहिंजा मौला ही मुंहिंजा गुनाहगार ही मुंहिंजा बदकार जिन मां अम्मा हथ कढी वई बाबो हथ कढी वयो
जेके दुनिया में हिक ॿिए खे तसल्यो ॾींदा हा त हुन हूंदो नबी ने को कारण जे विच में जे मिलंदो त को जन वीचारन जे विच में जे मिलंदो त को जन वीचारन जे विच में न हूंदो नबी ने को कारण जे विच में जे मिलंदो न हसनैन ऐं फातिमा याद हूंदस रुगो बख्श उम्मती फरियाद हूंदस सुभान अल्लाह। न हसनैन ऐं फातिमा याद हूंदस रुगो बख्श उम्मती फरियाद हूंदस रुगो बख्श उम्मती फरियाद हूंदस कंदो अर्ज़ड़ा पियो कतारन जे विच में जे मिलंदो त को जन वीचारन जे विच में। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अल्लाह पाक फरमाए तो मुंहिंजा राणा तू सिर मथे कर इशारो करण तुंहिंजो कम आ गुनाहगारन बदकारन के माफ़ करण मां रब करीम जो कम आ। पो मुंहिंजा प्यारा दोस्तो उते बेरहमतुल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुझे मुझे त सिफारिश फरमाईंदा पर मुझो महबूब करीम अव्वलीन आखिरीन जे लाइ बि सिफारिश फरमाए करे अल्लाह पाक के अर्ज कंदा मुंहिंजा मौला मुझे उम्मत जो हिसाब फरमा। मुझे महबूब फरमायो पो उम्मत जो हिसाब थींदो। अल्लाह जो कसम जडे तो जेड़ा मुंह जेड़ा अमा जेड़ा न पर यार मुंह जेड़ा गुनाहगार जिन जा अमल जडे खुलंदा जिन में नेकी जो नालो कोन होंदो जिन जा दफ्तर गुनाहन मां भरल होंदा बद अमलियो नाफरमानियो जिन जो रो गर्दानियो लिखल होंदियो जिनके मुंजा दोस्तो बुजुर्गो जहन्नम में वञण जो पूरो यकीन होंदो उन्हनि खे भी मुझो मिठड़ो मोहम्मद करीम अल्लाह का बख्शराए करे माफी वठराए करे जडे जन्नत दे रवानो फरमाईंदा। मां एतरे ताईं हदीस में पढ़ियो वा त कयामत जे ॾियारे तुंहिंजो मुंहिंजो महबूब एडी त सिफारिश कंदो एडी त सिफारिश कंदो आम सिफारिश मुस्तफा हलंदी जो काफरन खे भी उम्मीद थी पवंदी त थी सके असां खे भी साईं माफ कराए छॾे। काफर भी उम्मीद लगाए बीहंदा त मुमकिन आ मदीने जो मीर असां खे भी माफ कराए छॾे। मुंहिंजा दोस्तो मुझे महबूब फरमायो जिन जो केर न हूंदो वा उन जो मां मोहम्मद आहियां। असां तव्हां त साईं जे मथां ईमान आंदो आ ऐं तुंहिंजो मुंहिंजो महबूब उहो आ जेको साईं फरमाए थो त क़यामत ताईं जेको मूं ते ईमान आणींदो मां मुस्तफा उन खे सुञाणंदो आहियां। उन जे नाले जी ख़बर आ उन जी क़ौम कबीले ऐं ज़ात जी ख़बर आ केर किथां भी हुजे तो। ऐं इहो भी याद रखण खपजे त हर जुमेरात हर उम्मती जो नाम अमाल बारगाह रिसालत में पेश थी या रसूल अल्लाह तांजो फलान उम्मती ही कम करे तो पान फरमायूं त हयाती खैरुल लकुम व ममाती खैरुल लकुम। मुझा गुलामो मुझी हयाती में तवा जे ला भलाई आ मुझे ज़ाहिरी विसाल में भी तवा जे ला भलाई आ। असहाबन अर्ज कयो सोना जिंदगी में त असां जे ला भलाई आहे पर वफात में असां जे ला केड़ी भलाई आ। पान फरमायूं अवां जा अमल मुते पेश कया वेंदा पो मां ॾिसंदुसि जिनजा अमल ठीक होंदा अल्लाह जो मां शुक्र अदा कंदुसि जिनजा अमल खराब होंदा उन्हनि जे ला मां रब जे बारगाह में सिफारिश कंदुसि। अव्वलीन आखिरीन जो
शाफी ऐं सिफारशी तो जो मुझो महबूब मोहम्मद आहे। अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह तफसीर दुर्रे मंसूर में लिखियो आ, शाह यमन मुल्क जो बादशाह तुबा हुमयरी हुन जो नालो आ। प्यारा मुसलमान भाइरो यहूदी मजहब सां ताल्लुक रखंदो आ, उनके शहर फतह करण जो जुनून हूंदो हो, शौक़ हूंदो हो। ये शौक़ थींदो मानन खे, कंहिंखे गाड़ी जो, कंहिंखे जानवरनि जो, कंहिंखे ज़मींदारी जो, कंहिंखे कारोबार जो, कंहिंखे दुकानदारी जो। असांजी सिंध में वरी कुकड़नि जा शौक़ थींदा, कुतनि ॿिलनि जा बि असांजे पासे थींदा। हर कंहिंजो पंहिंजो शौक़ आहे। हुन बादशाह खे शहर फतह करण जो शौक़ हूंदो। पोइ छा कंदो, जेको बि शहर फतह कंदो हो उन शहर मां 10 आलिम ऐं 10 ॿिया माण्हू जेके मुख़्तलिफ़ शोबा जात सां ताल्लुक रखंदा हुआ, उहे खणी पंहिंजे काफ़िले में जमा कंदो हो। प्यारा मुसलमान भाइरो, हलंदे फिरंदे इहो बादशाह शहर फतह कंदे कंदे मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो मके पाक जे सरज़मीन ते पहुतो आहे। मके पाक में जियां जो बादशाह पहुतो आ, हिन जे